नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो अटकल 1 महीनो अॻु खाई थाणे जी हद ॻोठ काठोड़ मां मुबीना अगवा थियल परणो कयल नारी साइमा ज़ाल फेरोज़ गुल खासकेली खे अॼु दारुलमान मां घुराए खिपरो जे सिविल कोर्ट में पेश कयो वियो, जिथे नारी साइमा खासकेली पंहिंजे ज़ात जे नौजवान सदोरो खासकेली सां पसंदि जे परिणे जो इक़रार कंदे चयो त मूंखे कंहिं बि अगवा नाहे कयो। ऐं पंहिंजी रज़ा ख़ुशी सां घरां निकिरी सदोरे खासकेली सां शादी कई है ऐं मूंखे हुन सां गॾु रहण ॾिनो वञे। जॾहिं त नारी जे पहिरें मुड़ुसु फेरोज़ गुल खां तलाक न हुजण करे कोर्ट निकाह मथां निकाह जो सबबु ॼाणाईंदे 25 तारीख़ रखी। उन तारीख़ अचण ताईं कोर्ट सॻोरी नारी साइमा खां पुछा कई त तव्हां दारुलमान वेंदो या पंहिंजे माइटनि वटि। तॾहिं नारी साइमा चयो त आउं पंहिंजे पीउ अली रज़ा सां गॾु वेंदुसि। ॿिए पासे नारी जे प्रेमी मुड़ुसु सदोरे खासकेली खे अगवा जे केस में खाई पुलिस हवाले कयो वियो। वाज़े रहे त नारी जे अॻूणे मुड़ुसु फेरोज़ गुल पारां सदोरे खासकेली मथां संदसि ज़ाल खे अगवा करण जो केस पिणु दाख़िल करायो वियो हो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।